नाज़रीन, मोरो मां ख़बर अव्हां ताईं पहुचायूं पिया। जानी जोमाणी जी रिपोर्ट मुताबिक़ आल सिंध IBA PST ऐं GST वेटिंग टीचर सिंध जे सॾ ते मोरो में वेटिंग टीचर उम्मीदवारनि अब्दुल्ला खोसो, आरिफ सोलंकी, एजाज सैतो, परवेज़ सुमरो, ज़ाहिद गुल, आशिक राहूजो, फारूक डाहरी, अताउल्ला बिरोही, अमजद ज़रदारी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाज कयो वियो, जिते उम्मीदवारनि पीपल्स पार्टी सरकार जो शुक्रियो अदा कयो, जन संदन मसइलनि लाइ हल लाइ चूंडियल नुमाइंदनि जी कमेटी मुक़ररु करे संदन खे रिलीफ ॾियण जो सोचियो आहे ऐं उम्मीदवारनि कमेटी मेंबरनि खे इल्तमास गुज़ारिश कई त असां कई बार तालीम खाते पारां वरितल इम्तिहान पॉलिसियुनि मुताबिक़ पास कया आहिनि। हाणे अवर एज थी आहे जेका पॉलिसी में नरमी करे टाइम पीरियड वधाए SNA मंज़ूर करे 40+ भर्तियूं मुकमिल कयूं वञनि। असीं पंहिंजनि हक़नि लाइ पुरअमन तौरु सॼी सिंध में सरापा एहतजाज आहियूं ऐं कॾहिं ख़ामोश न वेहंदासीं जेसीं असांखे ऑफर ऑर्डर जारी नथा कया वञनि। उम्मीदवारनि सूबाई वज़ीर एजुकेशन, वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि वसवरनि खे पुरज़ोर अपील कई आहे त अॻु बि केतिरा ई भेरा पॉलिसी में नरमी कई वई, अहिड़ी तरह वधीक नरमी करे अवर एज थियल वेटिंग वारनि सां इंसाफ़ कयो वञे।